नाज़रीन, तहरीक इंसाफ पानी पीटीआई के आज़ाद करण जो मुतालबो करे छडियो आहे। एडवोकेट लतीफ़ खोसा चयो आहे त सदर खां मुतालबो करियूं था त बानी पीटीआई के आज़ाद कयो वञे। बानी पीटीआई जूं अपीलूं फौरी तौर मुक़रर कयूं वञनि। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे लतीफ़ खोसा वधीक चयो आहे त असांखे आज़ाद चवण गैर कानूनी ऐं गैर आईनी आहे। असांजे उम्मीदवारनि जी नामज़दगी कागज़नि में पीटीआई लिखियल आहे। फारम 45 मूजिब असांजा 170 उम्मीदवार कामयाब थिया आहिनि। नाज़रीन, अवांखे भेरो ॿीहर अहम ख़बर ॾियूं पिया त तहरीक इंसाफ बानी पीटीआई के आज़ाद करण जो मुतालबो करे छडियो आहे। एडवोकेट लतीफ़ खोसा चयो आहे त सदर खां मुतालबो था करियूं त बानी पीटीआई के आज़ाद कयो वञे। बानी पीटीआई जूं अपीलूं फौरी तौर मुक़रर कयूं वञनि। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे लतीफ़ खोसा वधीक चयो आहे त असांखे आज़ाद चवण गैर कानूनी ऐं गैर आईनी आहे। असांजे उम्मीदवारनि जे नामज़दगी कागज़नि में पीटीआई लिखियल आहे। फारम 45 मूजिब असांजा 170 उम्मीदवार कामयाब थिया आहिनि।